अपडेट कयो पिया कि काज़ी अहमद खां जिते HRJD न्यूज़ जे रिपोर्टर बिलाल हैदर कलियार मुताबिक़ काज़ी अहमद तालके जे सूबाई तक PS 40 जी वॾी आबादी वारे ॻोठ शेर अली खोसो जा रहवासी हिन जदीद टेक्नोलॉजी जे दौर में समूरियन बुनियादी सहूलतन खां महिरूम। बुनियादी सहूलतूं न हुजण सबब रहवासी अॼु बि पत्थर वारे दौर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ॻोठ में बुनियादी सहूलतूं न हुजण वारे अमल ख़िलाफ़ मुहर्रम खोसो, दुर्मोहम्मद खोसो समेत ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे हक़नि जे हासिलात लाइ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ॻोठाणनि चयो क़दीम ॻोठ शेर अली खोसो हिन जदीद दौर में बुनियादी सहूलतूं न हुजण करे परेशानी वारी ज़िंदगी घारे रहिया आहियूं। असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। असांजा ॻोठ तक़रीबन 300 खां 400 घरनि ते मुश्तमिल आहे। उनमें रोड जी सहूलत न आहे, न स्कूल जी बिल्डिंग आहे, न वरी अस्पताल। तक जा चूंडियल नुमाइंदा एमएलए थोरे MP असांजे ॻोठनि खे बुनियादी सहूलतनि खां मुकमल तौर ते नज़रअंदाज करे छॾियो आहे। क़दीम जो ॻोठ आहे, मुंहिंजो नालो मुहर्रम आहे। अर्ज़ु त असांखे का बि बुनियादी सहूलतूं कोन आहिनि। MP ऐं इन सभु वोट वठी हींअर असांजे तक जो को बि माण्हू ज़ाहिर कोन्हे। का बि सहूलत कान्हे। असांजा शागिर्द वीचारा उस्ताद परेशान लॻो वेठा आहिनि, छपरनि में पिया पढ़ाइनि। का बि सहूलत कान्हे, न इस्पताल आहे, न रोड आहे, न रस्तो आहे। बढ़िया बीमारी आहे। असां उन में ॾुखिया थी तकलीफ़ करे असां वस वारे अमलदारनि खे, वज़ीर आला खे, सभिनी खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे ख़ुदा असांजे हिन ॿारहाड़ी जे मासूमनि ॿारनि जे लाइ सोचियो वञे ऐं हिननि लाइ का बि सहूलत कयो वञे। महिरबानी करे असांजे ग़रीबनि जा हक़ न खाओ। तक़रीबन फरियाल टालपुर असांखे ॾिनो हो, हींअर उनखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि। उहो रोड भॼी वियो आहे, केर बि असां वटि लड़ी कोन आयो आहे अॼु ताईं। असांखे वॾी तकलीफ़ आहे। रोड तक़रीबन 200 खां 300 घर आहिनि। PP खे था ॾियूं असां यको अबन नाॾनि खां वठी PP में ॿी पार्टी असां ॾिठी कोन्हे। यको PP में हूं वरी केर बि कोन आयो आहे। लड़ी बि असां वटि अॼु ताईं केर बि कोन असां ॾिठो आहे। गुलाम कादर चांडियो साहिबु आहे, उहो पंहिंजे तक में कमु कराए पियो, रोडूं, स्कूलूं, बिल्डिंग ॾिए पियो। बाक़ी असां वटि लड़ी अॼु ताईं केर बि कोन आयो आहे। गुलाम कादर चांडियो साहिबु पंहिंजे तक में कमु कराए पियो। खोसे जो रहवासी आहियां मां। तक़रीबन 40 साल 45 थी विया आहिनि। असां पंहिंजो इहो कचो ताकड़ो ठाहे इन में ॿारड़ा था पढ़ायूं। गवर्नमेंट खे, सिंध IG DIG खे, वज़ीर आला खे इहो अपील थो कजे त असां सां मदद कयो वञे, असांखे बिल्डिंग ॾियो वञे। जीअं त को मौत फौत थिए थो असांजो तॾो बि इन में 3 ॾींहं ॿारड़ा परेशान। जेकॾहिं ॿारड़नि खे को पेशाबड़ो लॻे थो सो बि मैदान ते हीअं खुले मैदान आसमान जे हेठां वेहनि था। तीअं गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांजी मदद कयो वञे, असांखे बिल्डिंग फराहम कयो वञे। महिरबानी। जीअं त हिते मूंखे तक़रीबन 10-12 साल थी विया आहिनि। हिन स्कूल ॻोठ खे बिल्डिंग न आहे मिली। असांजो हिते तमामु परेशान आहियूं। जीअं त हिननि जेको मौत फौत वग़ैरह थी वेंदो आहे त असां तॾो बि हिते कंदा आहिनि। पोइ असांखे 3-4 ॾींहं स्कूल बंदि करिणो थो पए। जीअं त गवर्नमेंट खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे स्कूल बिल्डिंग फराहम करे त जीअं असां हिन सिस्टम खां अलॻि थी वञूं। महिरबानी। असांजा ही नंढड़ा ॾिसो पिया तव्हां जेके छपर में पढ़नि पिया, का बि हिननि खे सहूलत कान्हे। छपर में था पढ़नि, को मरे थो त तॾो बि इन छपर में था कयूं। पोइ ॿारड़ा वीचारा 3 ॾींहं दर बदर आहिनि। हू इल्मु हासिलु नथा करे सघनि, दर बदर आहिनि ॿारड़ा असांजा। असांखे महिरबानी करे बिल्डिंग ॾियो। बरसाति पवण सबबि वॾियूं तकलीफ़ूं पेश अचनि थियूं। स्कूल आहे मगर उनजी बिल्डिंग न आहे। छपरा ऐं उताक में असांजा मासूम ॿारड़ा तालीम रह रहिया आहिनि। अगरि जे ॻोठ में फोतगी वग़ैरह थिए थी त उनमें उताक ते तॾो विछायो वञे थो, जेकरे ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थिए थी। हिननि सिंध हुकूमत, वज़ीर तालीम ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो ऐं घुर कई त स्कूल जी बिल्डिंग ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं मुहैया करे तकलीफ़नि खां बचायो वञे। HRJD न्यूज़ ते इन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।